शकारपुर जिले के नापुरकोट थाने के हदगड़ी तेखो वारे इलाके में पुलिस मुखबिर की बाजियाबी लाइ ऑपरेशन कयो। पुलिस पारां मुकाबले दौरान 6 धाड़ेल मारिजी वञण जी दावा कई वई आहे, जॾहिं त 3 अहलकार शहीद ऐं हिकु SHO समेत 2 अहलकार ज़ख़्मी थी पिया। करमपुर वेझो मुख़्तलिफ़ थाननि जी पुलिस गड़ी तेखो वारे इलाके में मुखबिर की बाजियाबी लाइ ऑपरेशन कयो। धाड़ेलनि जी फायरिंग ऐं APC ते रॉकेट सां हमले में 3 अहलकार शहीद ऐं हिकु SHO समेत 2 अहलकार ज़ख़्मी थी पिया। SSP शकारपुर अमीर सऊद मक्सी दावा कई आहे त ऑपरेशन दौरान 6 धाड़ेल मारिजी विया आहिनि। हिकु धाड़ेल खे गिरफ़्तार कयो वियो आहे। SSP मौजूदु पुलिस पारां धाड़ेलनि जे ठिकाणनि खे बाहियूं ॾेई साड़ियो वियो आहे। मुखबिर जी बाज़ियाबी ताईं ऑपरेशन जारी रहंदो। ज़रियनि मौजूदु पुलिस पारां हिकु हफ़्तो अॻु गड़ी तेगो वारे इलाइक़े मां हथियारबंदनि हथां अग़वा थियल ट्रक ड्राइवर ऐं क्लीनर इनायतुल्ला पठाण ऐं नकीबुल्ला पठाण जी बाज़ियाबी लाइ नापुरकोट ऐं मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस नफ़री APC चेन ऐं बख़्तरबंद गाॾियुनि सां कचे जे गड़ी तेखो वारे इलाइक़े में तेगानी गैंग ख़िलाफ़ ऑपरेशन कयो आहे। हथियारबंदनि पुलिस जी APC ते रॉकेट सां हमलो कयो, जंहिं जे नतीजे में रॉकेट जा गोला लॻण सबबि APC चेन में मौजूदु 5 ॼणनि मंझां 3 ॼणा पुलिस एहलकार मुनवर जतोई APC चेन ड्राइवर ऐं हिकु फोटोग्राफर शहीद थी विया आहिनि, जॾहिं त SHO ज़ाहिद अबड़ो ऐं पुलिस एहलकार ग़ुलाम सरवर ज़ख़्मी थी पिया।